अस्सलाम वालेकुम दोस्तों, चालन खुश आहियो, सब ख़ैर। अल्लाह जे फज़ल करम सां तव्हां ठीक ठाक हूंदा, जिते बि हुजो ख़ुशि हुजो, पंहिंजे प्यारनि सां गॾु। असांजी दुआऊं हर वक़्तु तव्हां सां, अल्लाह साईं ख़ैरु कंदो। दोस्तों अॼु निकिरी आया आहियूं कलरी रेलवे ट्रैक, माना कलरी ॻोठ खां पोइ जेको रेलवे पटड़ी अचे थी, वरी उन ते हाज़िर थिया आहियूं। दोस्तों जेको सो रेल जो रस्तो, मथे आबादी, कणकूं, चणा, बसर, सरियह, हिते जा माना मेन फसल जेके से आहिनि। उन खां पोइ जेको सो हीअ साईं कलरी गैंचा ॻोठ, जेको हितां किलोमीटर खनि परे आहे रेल खां। हीअ सरसब्ज इलाइक़ो, हीअ साईं रेल पटड़ी। दोस्तों ही हिन पासे रेल जी पटड़ी आहे। शाम जो टाइम आहे ऐं असां ॾिठो त तव्हां दोस्तनि खे कुझु घुमाइजे, असां बि घुमूं, तव्हां बि ॾिसो। दोस्तों अचो त अॻिते हलूं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हालनि, ख़ुशि आहियो, सभु ख़ैर, अलाह जा करम लॻा। इमाम जाफ़र असांजो पुराणो दोस्त, हिन जी होटल बि आहे मथे, पर हाणे बंदि करे हेठि लथी अथसि। हाणे बसि बाईपास आई जो ढाहे मोकिले छॾियूं। सही, जेको हक़ु असांखे पंहिंजो मिलियो, वरी असां पंहिंजे ॿिन्ही वारी में कम में खेती में सही सही। इन कणकनि वारनि जो हिननि जो कमकार छा कयो अथई? कणक कयल आहे, सरियह कयल आहे, अच्छा, बसर कयल आहे, मिर्च बि कयल आहे। वाह वाह, गंज फसल कयल आहे साईं। अलाह साईं बरकत सही। दोस्त पंहिंजो महिनत कयो, पंहिंजो जेको सो बनी का आबाद कयो। पाणी बि हलेसि, ये पानी भी बोले आबादीदारी आहे, पानी सरकारी पानी शाख जो जो असांखे जलाल शाह भलो कमु करे ॾिनो। वाह वाह, लाइट डारे कराए ॾिना। वाह वाह, ॾाढो भाॻ आहियूं से। हाँ जी हाँ, बिल्कुलु बिल्कुलु। केॾी महिल खोलियो थी पाणी? साईं बसि सुबुह खोलियो अथऊं न। अच्छा, हींअर बंदि करण वारा आहियूं। पंहिंजी बनी कहिड़ी हीअ? हीअ बनी फ़ाइदे जी आहे, फ़ाइदे जी, हर पे ते हर पे पंहिंजी बनी कान्हे? पंहिंजी का आहे, होॾां अलॻि मुंडे ते आहे। मुंडे ते, हा सही आहे। अलाह साईं महिनत खाराईंदो बाक़ी साईं पंहिंजो राति ॾींहुं लुंडियूं लताड़े पंहिंजो जेको सो वीचारा पंहिंजी रोज़ी करण जे लाइ। हीअ साईं असांजो मोहम्मद जाफ़र, असांजो गैंचो, जेको सो पंहिंजी रोज़ी पियो करे, पाणी पियो भराए, खे सलाम दुआ कईसूं। हाणे अॻिते हलूं दोस्तों, तव्हांजी ठीकु ठीकु न मोल। दोस्तों हींअर मेन रोड ते कलरी स्टॉप असांखां हाणे 6 खनि पंधु आहे। वरी निकिता आहियूं हुते मंज़रु ॾिसो साईं। वाह 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 वाह, बिस्मिल्लाह। साईं सिंधियुनि जो बलोचिस्तान जूं ट्रकूं पियूं अचनि वञनि। अवा ही शौकत जो पुराणो दोस्त अथव। अस्सलाम वालेकुम। हे शौकत जो पुराणो दोस्त आहे साईं, हे ॻोल्हे लधऊं आहे। उस्ताद रांझण जो भाउ आहे, वॾो कोन हूंदो, ॿियो टियों नंबर हूंदो। ख़ुशि आहीं? न, चौथों नंबर, पंजो इहो लानती आहे। यार वरी उस्ताद ईअं ॻाल्हाए विया, ख़ुशि वठो सभु असांजो उस्ताद आहे रांझण ईअं न चओ। हा भाई, हिनजो उस्ताद आहे, असांजो उस्ताद आहे रांझण ईअं न चओ। हलो भला चांहि पीआरे। अल्लाह से बदिले दुआ घुरण वियासीं वॾनि ते, सो दुआ घुरी सुबुह जो मिलंदा आहियूं, मिड़ई यादगिरी लाइ टुकड़ो बुकड़ो भरियूं पिया। आयो ख़ुशि? अल्हम्दुलिल्लाह। हाली ॻोठ सलाह दी दोस्तों, ॻोठ गैंचा जे स्टॉप ते खैर जो रसी आऊं। हा साईं, ॻोठ गैंचा जो स्टॉप मंज़र, हे साईं ॻोठ गैंचा स्टॉप जो मंज़र। दोस्तों गैंचा स्टॉप। अस्सलाम वालेकुम। सेठ जो ख़ैर, कड़ा हालनि, चाकड़ो ऐं सभु ख़ैर। सेठ गुलाम कादिर गैंचो साईं पंहिंजे दुकान खे पियो हलाए। हे साईं ॻोठ गैंचा जो चौंक, बहिराड़ी, सिटी बहिराड़ी। ये हमरा पनी गुफ्तगू अनवर भाई कड़ा हाल साईं करा कुछ साईं से अनवर रिंद बलोच केस में गला पंज हमरा वीडियो आए भरोस्ता ये साईं आई जो ने बुधाए सही गाजर ये सबको शाम आइटम में छा उर्स ए वरी भरियो। हाँ हाँ, वरी डी मोकले दा उर्स भरे मशहूर के मशहूर माने हिन जे पासे में वे बोधी मस्ती करे मोकली।
न इहो हीअ असांजी मश्करी उहा कान्हे की उहा कान्हे न न न न हीअ मश्करी कान्हे की साईं दोस्तों शाम जो टाइम हीअ शाम जो टाइम जेको सो हा साईं तोखे ॾंद आहिनि खाजो कीअं खाईंदे तोखे ॾंद आहिनि तूं खाजो खाईंदे वेही ओड़े खे ॾंद हिकिड़ो बि कोन्हे चोॾहं खाजा खाईंदो बादाम भॼंदो बड़े विंदर पिया कनि हा खाजो थो खाए और सिगरेट थो पिए वाह वो मोबाइल पियो हलाए थो आगे वाह वाह वांदो वांदा ओ कीअं मिड़े माना वेला मुंडा माना वांदो छोकिरो शहजाद भाई वेला मुंडा कम जहिड़ो दम जहिड़ो माल तहिड़ी चाल सही सही पोड़नि जा साईं अजीब मिसालनि ॾिसो न छा पियो चवे सफ़ा धाड़ियल थियो हले सफ़ा कयूं ओ केटी वारे ॿेले मां जेको भॼी आयो आहे पोड़ो हा दोस्तों शाम जो टाइम अलाह जो करम लॻो पियो आहे तव्हां बि ख़ुशि हूंदा जिते बि हुजो तव्हांजी स्पेशल या महिरबानी हूंदी असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो शेयर कयो ऐं वधि खां वधि लाइक बि कयो ऐं जीअं त असांजो हीउ चैनल प्रमोशन थिए अॻिते हीअ नौजवान छोकिरा खाइण जा शौक़ीन नौजवान छोकिरा साईं खाइण जा शइ जा शौक़ीन उस्ताद दवा कर पातो पी पातो छो मूं से आ कम ॾिस वरी दोस्तों जिते बि हुजो असांजो तव्हां सां गॾु अलाह साईं ख़ैरु कंदो असांजो शाम जो टाइम में मिड़ई वांदा माण्हू पहुचंदा आहियूं त कुझु न कुझु ॾिसूं कुझु तव्हांखे ॾेखारियूं अहिड़े हिसाब सां पोइ तव्हां सां गॾु हूंदा आहियूं हीउ शाम जो टाइम मंज़रु आहे ॻोठ गांचा स्टाफ जो अॼु निसार कोन ठाहियो आहे पकोड़ा न निसार बसि ॿ ॾींहं पकोड़ा ठाहे वरी पंज ॾींहं माण्हुनि खे जेको वरी बिस्मिल्लाहियो मुंहिंजा सोना मास्तर बाबा बिस्मिल्लाहियो बिस्मिल्लाह भाई इनखे सुञाणंदा करीम बख्श उर्फ कारू सभु था सुञाणे ये करीम बख्श उर्फ कारू नालो त हेॾे अमीर बख्श अमीर बख्श दा ज़ुबान ॿियो केरु आहे कुझु ई अल्हम्दुलिल्लाह मिर्च भला थिया आई भला मिर्चनि जी ॻाल्हि न पुछ हा माटा भले मिर्चनि जी ॻाल्हि भाई मिर्च में मारियल ही पाए मां पाया मिर्च जी ॻाल्हि न करे हां ये पैसा नहीं आन मिर्चन जा ही हा पैसा मिर्चनि जा आहिनि हां भला हेल छा कइंदे हेले फुटियूं बसर हाजी बसर जो कइंदे टे बसर खां तो भागरे हां चलो बसर आ ताईं बसर जो 300 रुपया कटो बसर जो 300 रुपया कटो या लॻो पियो केरु वठंदो ग़रीब माण्हू दोस्तों आबादगारनि जे लाइ अघनि में मज़ो न आहे बसर बि जेको सो 300 रुपया कटो ऐं मिर्चनि जो बि जेको सो हाणे थोरो घणो अघु वधियो न त कोन हो ऐं तमामु थोरो न साईं पहिरीं किथे हो असां कायो त तॾहिं वञी साईं शाम जो टाइम जेका असां हीअ सरसब्ज़ इलाइक़ो असांजो सेठ मोहम्मद इब्राहिम जी सरिय साईं सेठ मोहम्मद इब्राहिम जी सरिय हीअ साईं दुकान सां गॾु हिन में सेठ साईं ॿारनि खे शइ पियो ॾिए ॻोठ जो सी नज़ारो शाम जो टाइम बड़े छा वतो अथव कालू कहिड़ी शइ वती अथव हाँ
हवा इन्हनि चिप्स वरिती आहे नबन जा छोकिरा नबी बख़्श चना नबी बख़्श जी अदी आहे छा वरितो अथव कहिड़ी शइ वरिती अथव मिचूज़ तो छा वरितो आहे मिचूज़ वरिता अथई वाह साईं वाह मिचूज़ वठो शाम जो टाइम शाम जो मंज़र दोस्तों जिते बि हुजो ख़ुशि हुजो अलाह पाक जे दुआनि सां असांजी दुआनि सां जिते बि हुजो ख़ुशि हुजो दुआनि में यादि कजो अलाह साईं ख़ैरु कंदो महिरबानी